रहमान रहीम। असांजी मां हिकिड़ो जमीयत उलमा इस्लाम जो अदना सां कारकुन आहियां। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांजी मुकम्मल फुल तैयारी आहे। इंशा अल्लाह ताला मदेजी जो बाशऊर अवाम सुजाग आहे ऐं इंशा अल्लाह असां पुर उमेद आहियूं मदेजी जो अवाम सिर्फ़ु वोट ॾींदो त किताब खे वोट ॾींदो ऐं कामयाबी बि इल्म जी निशानी बि किताब ई आहे ऐं कामयाबी बि किताब में आहे। ॾिसो तव्हां, मां त सम्झां थो असां ॼाया हूं त माण्हू पीपल्स पार्टीअ खे वोट ॾियनि था, पर पीपल्स पार्टी असांखे ॾिनो कुझु बि न आहे। अस्पताल तव्हां वेझो आहे, साम्हूं आहे, हलूं था उते छा आहे? अवाम थोरो सुजाग थिए, अवाम वोट ॾे। ऐं जमीयत उलमा इस्लाम उहा जमात आहे जेके असांजा हिकु ॿ चेयरमैन जेके खटिया आहिनि उहे बि अल्हम्दुलिल्लाह वॾो कमु था कनि। जी तव्हां मूंखे जमात जमीयत उलमा इस्लाम जी तरफ़ां जेकी ज़िम्मेवारी आहे उहा टाउन मदेजी जी मुकम्मल संभालींदा मां पाण। हर पोलिंग 5 जेके वार्ड आहिनि अल्हम्दुलिल्लाह असां हूअं असांजो वार्ड 5 आहिनि, पोलिंगियूं 8 आहिनि। हा 8 जो असांखे रिज़ल्ट मिलियो आहे। जेकी लिस्ट मुकम्मल असांजी ज़िम्मेवारी आहे मदेजी टाउन जी। एजेंट मुकम्मल बिरयानी त इंशा अल्लाह असां बिरयानी वारा न आहियूं। असांजा कारकुन ऐं मुजाहिद बग़ैर बिरयानी जे लड़ण वारा आहिनि। असांजी तारीख़ तव्हां ॾिसो जमीयत उलमा इस्लाम जी पोयों खां बाक़ी मुकम्मल एजेंट विहारींदा बिल्कुलु न न न बिल्कुलु असां उन्हनि जो खाइण पीअण जो बंदोबस्तु कंदासीं, छो न कंदासीं। हक़ु आहे असांजो। हा इंतिज़ाम बिल्कुलु उन्हनि जे लाइ मानी जो बंदोबस्तु। उहे बि गाॾियूं असां करायूं आहिनि, चिंकियूं आहिनि, कुझु 2-3 गाॾियूं कारियूं आहिनि, 1-2 डाक्सन आहे। हा जी जी चंकियूं 5 करायूं आहिनि, 2 डाक्सनियूं करायूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हा हा कारियूं बि आहिनि, 2 खण कारियूं बि आहिनि। न वेझो वेझो आहिनि, कमण सां वेझो वेझो आहिनि पोलिंगियूं, माण्हू बि वेझो वेझो आहिनि। इहे बि अॻे दफ़े बि असांजी इलेक्शन थी असां करायूंसीं। हा पोलिंगियूं हिते मदेजी जेको टाउन जो आहे न वेझो वेझो आहिनि, एॾो परे न आहिनि। स्कूल ॾिसो तव्हां, हाई स्कूल आहे, माण्हू असांजा हिते स्थान ते आहिनि, इहे हिते पुॼंदा। जीअं असांजी चना बिरादरी आहे। जी 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 साईं इंशा अल्लाह असां त माण्हुनि मां पुर उमेद आहियूं। माण्हू पीपल्स पार्टी वारनि खे सभु कुझु सुञाणनि था। न हिते मदेजे में तव्हां अवाम खां पुछो न अस्पताल में का सहूलियत ॾिनी अथऊं? भला हेॾियूं धाड़ा फुरियूं चोरियूं पोइ एसे शो जे हा बिल्कुलु इहो हाई स्कूल आहे, ॿियो हेॾो शेखनि जो पाड़ो आहे। जी 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 ॿी जेको आहे हेॾे जेको शेखनि जो पाड़ो आहे, गर्ल्स हाई स्कूल आहे ऐं ॿियो इन जे भिक में इहे लॻो लॻनि न सभई 4-5 जी। बिल्कुलु बिल्कुलु मुकम्मल तैयारी आहे। हा वोटर लिस्टियूं पयूं टोटल रजिस्टर वोट मूंखे यादि न आहिनि, बहरहाल हाणे इहे लिखियलु आहिनि सॼो। न असांजी तैयारी आहे, उमेदवार इंशा अल्लाह असांजो खटींदो, अॻ में बि खटियल हो, हाणे बि खटियल। बाक़ी हाणे हुकूमती मशीनरी इस्तेमालु सिर्फ़ु न थिए। हुकूमती मशीनरी जी ॻाल्हि ई न आहे न। पीपल्स पार्टीअ जो जंहिंखे हाणे मिसाल आहे दुर्ममन शाह पीपल्स पार्टी जे तरफ़ां मदेजी टाउन जो ज़िम्मेवार आहे, त उनखे हर शइ जी ख़बर आहे त हिते पोलिंग स्टेशन आहे, हिते हेतिरा वोट रजिस्टर आहिनि, पुठे साल हेतिरा कास्ट थिया, हाणे घणा थींदा। हो वोट लिस्टूं बि चेक था कनि त घणा जेको आहे वोट ॾियनि था, घणा नथा ॾियनि। तव्हांखे कुझु ख़बर ई कोन्हे। न असांखे ॾिसो न पोएं दफ़े असांखे अल्हम्दुलिल्लाह 600 वोट मिलिया मदेजी में। हा पोएं दफ़े 600 वोट त कास्ट कुल घणा थिया? कास्ट तक़रीबन 2-2.5 ताईं थिया, वधीक न थिया। हा वधीक न थिया छो त माण्हुनि जो टर्म सफ़ा घटि हुयो पोएं दफ़े। हा माण्हू घटि निकिता घर। हिन दफ़े वोटरनि खे ॿाहिरि कढण जे लाइ तव्हां छा तयारी कई आहे? इंशा अल्लाह तव्हां सुभाणे ॾिसंदव असांजी तयारी। हा हा बिल्कुलु इंशा अल्लाह माण्हू कढी। असांजूं कैंपियूं आहिनि तक़रीबन 5 जेको आहे कैंपूं मदेजी टाउन में। जी जी पोलिंग स्टेशन हा छो त वॾे में वॾो जेको वोट आहे न, सेल्फियूं बि असां घुरायूं आहिनि, सभु कुझु पियो आहे। हा हा जी भरियूं आहिनि, काफ़ी माण्हू खे ॾेई बि छॾियूं आहिनि असां। हा हा जी जी
इहो कमु तव्हां हा जी 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 न इंशाल्लाह असांजी सोभ आहे हिन दफ़े तव्हां छा था सम्झो मदई टाउन में किताब घणा वोट खणंदो सुठा वोट खणंदो पुठे दफ़े 600 खया हुआ त हाणे घणा खणंदो हाणे घटि में घटि इंशाल्लाह असांजी त असां माण्हुनि मां उमेद आहे पर उमेद आहियूं ऐं इंशाल्लाह असां हिन दफ़े 1000 खां मथे वोट खणंदासीं अगरि जेकॾहिं 600 खां घटि वोट किताब ते पिया त इहा कोताही तव्हांजी लिखी वेंदी बिल्कुलु बिल्कुलु ज़काउल्लाह जी त कमु नथो करे न न कमु कयूं था साईं कमु जेकॾहिं 600 खां मथे वोट थिया जी जी त इहा तव्हांजी माना महिनत इंशाल्लाह इंशाल्लाह असां त पर उमेद आहियूं माण्हुनि मां ऐं माण्हू सुजाॻ थिए ॾिसो न मदे जे में अमन अमान आहे पोइ बि जेकॾहिं जमात जमियत उलमा इस्लाम हक़ सच जी आलम जी ॾिसो ॿियो मुफ़्ती सैयद रुस्तुल्ला शाह सैयद जे मथां माण्हू क़ुर्बानियूं था ॾियनि वॾियूं पर सैयद हेॾो आहे वोट बहरहाल सैयद सगोरे जो हक़ु आहे आलिम आहे मुफ़्ती आहे उनजो वोट हक़ु आहे उनखे मां वरी बि तव्हांजी इन मीडिया जे ज़रिए निसाज़त सां सभु पूरे अवाम खे इहा अपील थो कयां सुभाणे वोट सिर्फ़ु किताब खे ॾियो हक़ ऐं सच जी निशानी जेको किताब आहे इल्म जो तव्हांखे पाणे ख़बर आहे निशानी किताब आहे मुंहिंजो इहा ई अपील आहे आख़िर में बि पहिरियों बि